लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। तू करता तू भया मुझ में रही न हूँ, वारी फेरी भली गई जित देखो तित तू। हिन जो मतलब आहे, लाल साईं तव्हां आयो कंदे कंदे मुंहिंजो अहंकार मिटी वियो आहे। लाल साईं तव्हां ते न्योछावर थींदे थींदे मां पूर्ण त समर्पित आहियां। हाणे जिते बि ॾिसां थी उते तव्हां ही नज़र था अचो। सते सवाल जो सही जवाब आहे ए। 12 साल जी उम्र में लाल साईं सर्वधर्म तीर्थ स्थान जी स्थापना करण पिया चाहिनि। सवाल 8। लाल साईं जॾहिं शेख मेमण खे ज़मीन ख़रीदण लाइ चऊं त शेख मेमण खे छा लॻो? ए डपु, बी मजाक, सी कूड़, डी धमकी। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेको हाय हेलो छॾे जय झूलेलाल चवंदो, फोन ते जय झूलेलाल जेको चवंदो, साईं झूलेलाल तंहिंखे दर्शन ॾींदो, साईं झूलेलाल तंहिंखे दर्शन ॾींदो। जेको हाय हेलो छॾे जय झूलेलाल चवंदो, मोबाइल ते जय झूलेलाल जेको चवंदो, साईं झूलेलाल तंहिंखे दर्शन ॾींदो, साईं झूलेलाल। जेको हाय हेलो छॾे जय झूलेलाल